पाकिस्तान तहरीक इंसाफ के मरकज़ी अगवान ऐं सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर के अगवान हलीम आदिल शेख चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान के सऊदी अरब वारे दौरे ते बिलावल की बौखलाहट जायज़ है। जंहिंजे घर में 10% मौजूद हुजे वो ॿियनि ख़िलाफ़ ॻाल्हाइण खां अॻु में ज़रूर सोचे। बिलावल ऐं उनजी पार्टी कॾहिं बि कूड़ ऐं मनी लॉन्ड्रिंग खां अॻिते नाहे सोचो। इमरान ख़ान वाहिद लीडर है जंहिंजी पूरी दुनिया साराह करे रही है। एहसास कमतरी सबब बिलावल परेशानी जो शिकार है। बिलावल अञा ॿार है कि सियासी ऐं इख़लाक़ी तरबियत की ज़रूरत है। बिलावल की करप्ट वालिद IMF का कर्ज वठण जो सिलसिलो शुरू किया। नाबालिग चेयरमैन की पॉलिसी सिर्फ़ कूड़ ॻाल्हाइण है। जेकॾहिं बिलावल जो वालिद सदर न थे हाँ तो मुल्क जो हालतूं अड़ियों न हुजन। पाकिस्तान जा चीन से सुठा लगापा आहिनि। बिलावल की नाकाम पॉलिसियुनि सबब सिंध आलमी सतह ते बदनाम थी रही है। PTI जो मरकज़ी ऐं सिंध असेंबली जो मुखालिफ़ धुर जो अगवान हलीम आदिल शेख थानो आरब खान पोतो सणस गॾु थानो बुल्ला खान की रवानी ऐं सियासी शख्सियत पीर ज़मान शाह जीलानी, PTI जामशरो ज़िले सेक्रेटरी पीर मुर्तज़ा शाह जीलानी, ज़िले ठटे सदर अरसलान बिरोई, ज़िले हैदराबाद जो सदर इमरान कुरैशी, आमिर अबड़ो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। हलीम आदिल शेख सरदार साले मोहम्मद ब्राह्मण के लाडाणे ते वारसनि सां ताज़ियत कंदे पोयण सां ॾुख वंडियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे हलीम आदिल शेख जो चवणु हो त अॼु सिंध हिकु मांझी मुड़स लतीफ़ जे पारखो खां महरूम थी वई है। सरदार साले मोहम्मद बिरामानी इंसान दोस्त ऐं मेहमान नवाज़ शख्स जो मालिक हो। सरदार साले मोहम्मद बिरानी जूं इंसानियत लाइ ख़िदमतूं यादि रखियूं वेंदियूं। सरदार साले मोहम्मद बिरामानी जहिड़ियूं शख्सियतूं सदन में पैदा थींदियूं आहिनि। सरदार मोहम्मद साले बिरामण जो लाडाणो सिंध लाइ वॾो नुक़सानु आहे।